दाता विलायत शाह वलद बगन शाह लाल अवल पंहिंजे आबाई ॻोठ हंबा लॻ चक शहर में 2 जमातुल अवल 1329 हिजरी मुताबिक़ 2 मई 1911 ईस्वी अंगारे ॾींहुं जनम वरितो। हिन शुरूआती तालीम पंहिंजे वालिद बुज़ुर्गवार खां वरिती। दाता विलायत अली शाह शक्ल सूरत जा तमामु सुहिणा कदावर ऐं सिधी ऐं सरोकाठी पेशानी वेकरी ऐं 2 कंदड़ मुंहं ते हल्की माता जा निशान। मुंहं जे खॿे पासे फुड़ो हुअसि, मथे जा वार डिघा हुअसि, गेड़ू ऐं साई दस्तार ॿधंदो हो। पाण समूरी हिंद सिंध घुमियो ऐं सिंध तोड़े हिंद जे मशहूर दरगाहनि ते वञी फैज़ वरिताईं। हीअ हमेशह सफ़र में रहंदो हो, उन करे खेसि दाता सैलानी फ़क़ीर बि करे सॾींदा हुआ। हिन अनाउल हक़ जो खुलम खुला नारो हयूं ऐं सूफ़ियत वारियूं समूरियूं मंज़िलूं तय कयाईं ऐं दूर दूर ताईं संदसि इश्किया आवाज़ पखिड़िजी वियो। संदसि शाइरी में हमा ओस्त जो रंग रचियल आहे। संदसि शाइरी जो ब्याज़ दरगाह ते मौजूदु आहे, जंहिंमें मौसीक़ी जे सुरनि ते तरतीब ॾिनल काफ़ियूं ऐं बैत चया आहिनि। संदसि शाइरी में रवानी ऐं चाशनी आहे। हमा ओस्त जे प्रचार कंदड़ आवाज़ आहे। तजनीस जे हरफ़ी निहायत शानदार नमूने थियल आहे। हर मिसरा में तजनीस हरफ़ कमाल जे दर्जे ते पहुतल आहे। लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो तमामु घणो आहे। संदसि रिसाले में केतिरा ई नवां लफ़्ज़ ऐं इस्तिलाह समायल आहिनि। संदसि रिसालो 373 सिफ़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 389 काफ़ियूं ऐं बैत समायल आहिनि। फ़नी ऐं फ़िक्री लिहाज़ खां तमामु शानदार ऐं शाहूकार आहे। संदसि बारे में सूफ़ी फ़क़ीर क़ुर्बान अली ख़ासकिली किताब अंबाह में आड़ा जे मुक़दमे में लिखे थो त साईं दाता विलायत अली शाह खे मौजूदा सजादा नशीन दाता शाह बगन तौलत थिया त पाण फ़क़ीर वेस पाए ॿाहिरि रवाना थिया। पाण फरमायाऊं, तुंहिंजे ख़ातिर फिरां दर दर गदागर थी घुमां घर घर, फिराक में फिरां थो फेरेदार जे नमूने, दर दर करियां गदाई पेनार जे नमूने। दाता जी शाइरी में सूफ़ियत जो रंग नुमाया तौर नज़र अचे थो। मुर्शिद मूंखे माम ॾिनी त रह असुल जे उञाण। दाता पंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी वक़्तु पंहिंजे ॻोठ में गुज़ारियो, जिते 20 जमातुल अवल 1402 हिजरी मुताबिक़ 17 मार्च 1982 ईस्वी में अरबा ॾींहुं 71 वरिया जमार पूरी करे वञी अब्दी आरामी थियो। संदसि सोबती ऐं हमसर मौलवी अब्दुल अज़ीज़ शाह, अनवर अली शाह बुखारी, सरदार शाह लकियारी ऐं अबू शौकत हमज़ो हुआ। संदसि 100 खनि काफ़ियुनि ऐं बैतनि ते मुश्तमिल हिकु किताब अंबाह में आड़ा मेहदी शाह फ़याज़ी तरतीब ॾेई 1990 ईस्वी में ॾखण ज़िले शिकापुर मां छपाए पधिरो कयो। ॿियो किताब ढोला माहिया सराइकी कलाम अब्दुल गनी अयाज़ भट्टी छपाए पधिरो कयो।